हालामा जावेद अहमद सनाई की रिपोर्ट मूजिब सिंध में सनात तालीम रोज़गार ऐं सिहत जी बदहाली सबब अमीर जमात इस्लामी फ़कीर मोहम्मद लाखो ऐं जमात इस्लामी सिंध के डिप्टी जनरल सेक्रेटरी सोहेल अहमद शाहरुख हाल में प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुननि चयो त नंढा सनाती ज़ोन ख़त्म किया विया आहिनि, जॾहिं त स्मॉल इंडस्ट्रीज़ जा इदारा बि गैर फ़ाल करे वॾनि सरमाएदारनि हवाले किया विया आहिनि, जंहिं सबबि नंढनि वापारियुनि ऐं मक़ामी माण्हुनि लाइ का बि सहूलियत बाक़ी न रही। उन्हनि मुतालबो कियो त सिंध में नवां इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु कया वञनि, सनातुनि में वांध आंदी वञे ऐं मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वञे, छो त रोज़गार खां सवाइ सूबे में ख़ुशहाली मुमकिन न आहे। उन्हनि चयो त सिंध में 5 खां 14 वरनि जे उमिरि जा लॻभॻि 78 लख ॿार तालीमी इदारनि खां ॿाहिरि आहिनि, जॾहिं त ज़राअत में बदहाली जो शिकार आहे, जंहिंसां हारियुनि खे वॾो नुक़सानु थिए थो। हिन मसइले ते अमीर जमात इस्लामी सिंध काशिफ़ सईद शेख जी क़यादत में एहतजाज खां पोइ फसलनि जे रेटनि में बहितरी आई। सिहत जे शोबे बाबति ॻाल्हाईंदे चयो वियो त ज़िलई सतह ते को बि अहिड़ो इस्पताल मौजूदु न आहे जिते मरीज़नि खे मयारी इलाज मिली सघे। जमात इस्लामी सिंध जी सिविल सोसाइटी ऐं आवाम खां अपील कई त नौजवाननि खे मनशियात ॾोहनि ऐं मायूसी खां बचाइण लाइ इस्लाही मुहिम जो साथ ॾियनि।